दानिश भट्टी ज़मानत रद्द थियण खां पोइ अदालत सबूरी खां ॿाहिरि निकिरंदे ई अदालत सबूरी शहीद एडिशन जे क़त्ल जे नाले महिरबानी लॻारी साहब खां हिन वक़्तु असांखे अहम फतह मिली चुकी आहे। माडल कोर्ट मां ज़मानत रद्द थियण खां पोइ जंहिं कात ॾिनो ऐं जंहिं कात मुहैया कयो ऐं उते जेको आहे सो डेकोरेशन कमर जे ते शहीद साहब कमर जे दुकान ते वेही